बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पढ़ंदासीं, सम्झंदासीं, सिखंदासीं पद जे बारे में। इंग्लिश में हिनखे सेलेबल चइबो आहे, पद, ऐं उर्दू में हिनखे इरकान कोठींदा आहिनि। हाणे पद छा आहे, अॻ में असां हिन ते ॻाल्हाए चुका आहियूं त व्यंजन ऐं सुर मिली करे हिकिड़ो पद ठाहींदा। लफ़्ज़ जॾहिं बि उथंदे जॾहिं खणिबो आहे त पहिरीं उन्हनि खे पदनि में टोड़बो आहे। पदनि में टोड़ण जे लाइ इहा आसानी थींदी आहे त लफ़्ज़ खे हिजे कीअं कबो, लफ़्ज़नि जी एराब कीअं पढ़बी। जेसि ताईं तव्हां दुरुस्त नमूने सां पद जी बीहक नथा सम्झी सघो त पोइ तव्हां जेके एराबूं ॾेई ॾींदव उहे बि दुरुस्त न हूंदियूं, जेका हिजे हूंदी उहा बि दुरुस्त न हूंदी। त इन जे लाइ पद खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं पद जी हद छा थींदी आहे, लफ़्ज़ में पद जी हद उहा उनजो तयन थींदो आहे सुर सां, वाविल सां। त वाविल जी हद केसि ताईं आहे, छो जो पद में हिकिड़ो कॉन्सोनेंट थींदो यानी व्यंजन थींदो, ॿ बि व्यंजन थी सघनि था। मिसाल तौर ते लफ़्ज़ पाणी, त उचारण में असां जेकॾहिं हिनखे टोड़ींदासीं त पा णी, त पा हिकिड़ो पद आहे ऐं णी ॿियो पद आहे, हिनजो मिलाइबो त लफ़्ज़ ठही वेंदो। ईअं ई भित, भित, ती, ली। त हाणे इहो लफ़्ज़ खे जॾहिं टोड़ींदासीं इहे लफ़्ज़ वधि में वधि ॿिनि पदनि ताईं अचनि था। अखर ॿ बि थी सघनि था, टे बि थी सघनि था, चारि बि थी सघनि था, ठीकु आहे न। पर हद थींदी वाविल जी यानी सुर जी। मिसाल ते जो आवाज़ु तीलीअ में, ते जो आवाज़ु केसि ताईं थो वञे, ई ताईं, ती बसि। वरी जॾहिं ली त इहो ॿियो हिकिड़ो आवाज़ु अची थो वञे, ॿियो कॉन्सोनेंट अची थो वञे, त हद हिनजी ती ताईं थी। त इन जे करे पद जी हद खे सम्झणु ज़रूरी आहे। ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त जेके गॾियल आवाज़ थियनि था पदनि में उन्हनि खे असां सम्झूं। गॾियल आवाज़ तव्हां सम्झो था, मिसाल तौर ते लफ़्ज़ आहे झिरकी। किताबनि में त लिखियो पियो आहे झेरे की, झेरे की। हाणे झेरे की त असां उचारींदा ईंदा आहियूं लफ़्ज़। पद जो तयन बि तव्हांजे उचारण ते थींदो त लफ़्ज़ जो उचार तव्हां कीअं था कढो। आया झेरे की चवंदा आहियो आम ॿोलीअ में या झिरकी चवंदा आहियो आम ॿोलीअ में? तव्हां छा था चओ, झिरकी या झिरकी? झिरकी। त झिरकी जॾहिं चऊं था त पोइ झे सां रे ॻंढियल आहे, झे सां ॿ इहे वाविल, ॿ कॉन्सोनेंट थी विया, ॿ यानी व्यंजन थिया। ऐं इन जो वाविल आहे ज़ेर जो, ए जो आवाज़ु, ठीकु आहे न। त हाणे हिजे बि कीअं कबो, झे रे ज़ेर झिर, इहा अखरनि जी हिजे आहे। त इहा अखरनि जी हिजे जो तॾहिं दुरुस्त नमूने सां पंहिंजो हुनजी बीहक बीहंदी जेसि ताईं तव्हां हुनखे सम्झी न सघंदो। जेसि ताईं जे नथा सम्झो त पोइ हुनजो सम्झो त हुनजो उचार तव्हां दुरुस्त न कढी सघंदो। काफ़ी, काफ़ी ज़ेर की, झिरकी, ठीकु आहे। हाणे इहे जेके गॾियल आवाज़ आहिनि असां वटि सिंधी ॿोलीअ में ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। ख़ासि ॻाल्हि इहा आहे, इहा अॼु ॻाल्हि नोट कयो, घणनि क़िस्मनि जा आहिनि? ॿिनि क़िस्मनि जा गॾियल आवाज़। हाणे इन में हिकिड़ो थींदो आहे साकिन। साकिन सम्झो था न, जंहिंखे न ज़ेर हुजे, न ज़बर हुजे, न पेश हुजे, यानी जंहिंसां को वाविल बज़ात ख़ुदि अकेले सिर हुनखे वाविल न हुजे, पर ॿिए जो जेको वाविल हुजे न उन सां उहो गॾिजे। मिसाल झिरकी जी मिसाल ॾिनमि न, त झे रे ज़ेर। हाणे इहा ज़ेर जेका आहे ए जो आवाज़ु आहे त झे जो आहे, इहो ए जो आवाज़ु झे जो आहे न, वाविल उन जो आहे। पर रे खे बि क़ाबू कयूं पाण सां अचे थो त रे साकिन आहे, पोइ असां हिन ते जज़म ॾींदा आहियूं। जज़म सम्झो था न, त रे ते जज़म ॾिबी त
हाणे जॾहिं हिजे कंदासीं त थींदो झे रे ज़ेर झिर, त ॿ इन में थी विया कॉन्सोनेंट, ॿ व्यंजन थी विया ऐं हिकिड़ो सुर आहे हिन जो, यानी हिकिड़ो सुर ॿिन्ही खे कवर कंदो। सम्झो था न? त असां वटि इहे गॾियल आवाज़नि जा ॿ नमूना आहिनि। कहिड़ा? नोट कयो, ज़हन में नोट कयो इहा ॻाल्हि। त हिकिड़ो अहिड़ो आवाज़ गॾियल आवाज़ु हूंदो आहे जंहिंमें पहिरें साकिन हूंदो, ॿियो मुतहरिक हूंदो। हाणे मिसाल झिर आहे त इन में पहिरियों मुतहरिक आहे, पहिरियों इहा ज़ेर छा ते आहे, झे ते आहे या रे ते आहे? झे ते आहे। इहा ज़ेर झे ते आहे त ॿियो अखर साकिन थियो, माना पहिरियों मुतहरिक ॿियो साकिन। पर हिकिड़ा अहिड़ा आवाज़ बि सिंधीअ में आहिनि जंहिंमें पहिरियों साकिन ॿियो मुतहरिक थींदो आहे, उन सां ॻंढिबो आहे। मिसाल नंढिड़ो थो ॾियांव, मिसाल लफ़्ज़ आहे प्यार। हाणे घणा इनखे ज़ेर बि ॾींदा आहिनि पे खे, कॾहिं कॾहिं किताबनि में भुल में बची वेंदी आहे, छो जो हिकिड़ो ज़हन में उहा शइ वेठल जो न हूंदी आहे, पोइ अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि पंहिंजो इहो सम्झो त असां त हुनखे ग़लती त खणी न बि चऊं, पर इहा कोताही में शामिलु थींदी आहे। हाणे जॾहिं लफ़्ज़ सां चऊं था प्यार, त छा इनखे पी यार चवंदा आहियूं? पे ज़ेर पे, ये अल्फ यार रे पे शुरू, पी यार ईअं थींदो नी। उचार जेकॾहिं ज़ेर ॾींदासीं त ईअं थींदो न, पी यार। पर इहो लफ़्ज़ प्यार पी यार आहे छा? असां वटि लफ़्ज़ इहो आहे? असां वटि लफ़्ज़ आहे प्यार, माना पे खे ये सां ॻंढिबो आहे। सम्झो था न ॻाल्हि? पहिरियों साकिन ॿियो मुतहरिक, इहो ये अल्फ या, माना ये सां गॾु इहो डिघो सुर आयो, आ जो, या सां गॾु या थियो नी, पर पे साकिन आहे, माना पहिरें साकिन ॿियो मुतहरिक। ऐं आम रवाजी वरी पहिरियों मुतहरिक ॿियो साकिन। इहे ॿ नमूना आहिनि। चओ त मां हिनखे वरी बोर्ड ते लिखां, ठीकु आहे न? पहिरियों साकिन ॿियो मुतहरिक। सम्झो था ॻाल्हि? हाणे पहिरियों साकिन कीअं थींदो? मिसाल जेको प्यार लफ़्ज़ आहे न, ही हिकिड़ो लफ़्ज़ आहे प्यार, ठीकु आहे? हिनखे जेकॾहिं ज़ेर सां ॾियूं त हिन जो उचार कीअं हुजणु घुरिजे? पी यार, पी यार, ये अल्फ या आहे न, पे यार, पी यार, ईअं लफ़्ज़ आहे कोन। माना ही साकिन सम्झो, ऐं ही जेका ये आहे, इहा ये इज़ अ कॉन्सोनेंट आहे, ही व्यंजन आहे। ये व्यंजन आहे। त पे ऐं ये जेका आहे, इन में पे ऐं ये इहे गॾियल आवाज़ आहिनि। क्लियर थी न ॻाल्हि आहे? सम्झो था? त ये सां गॾु कहिड़े बि क़िस्म जो अचे, मिसाल तौर ते लफ़्ज़ आहे त्यार, त्यार ते, हीअ त पे आहे, पर मिसाल ते ॾियूं त ते खे ज़ेर ॾियूं, तीयार थींदो? त्यार, त्यार थींदो आहे, त्यार चइबो आहे न, त ते साकिन रहंदी। त इन क़िस्म जो ये खाग में। हाणे मिसाल अञा ॿियो बि नंढिड़ो ॿियो मिसाल ॾियां तव्हांखे। छा लिखियो अथमि? ॾुखियो। ॾुखियो सम्झो था लफ़्ज़? हाणे हिनखे जेकॾहिं खे असां ज़ेर ॾियूं, ॾे पेश ॾो खे ज़ेर, खे ये वायो, इहो छा थियो? ॾुखियो, ॾुखियो। हाणे इहो लफ़्ज़ आहे छा ॾुखियो? इहो उचार हूंदो आहे छा लफ़्ज़ जो? लफ़्ज़ जो उचार हूंदो आहे ॾुखियो, ॾुखियो, ईअं
माना ये जेका आहे ऐं खे हिन में खे ऐं ये ॿ व्यंजन आहिनि, इहे क्लस्टर साउंड्स आहिनि, गॾियल आवाज़। ठीकु आहे न, हीअ मां मथो लिखां हिन खे, गॾियल व्यंजन आवाज़। हीअ गॾियल व्यंजन आवाज़ जो नमूनो आहे हिकिड़ो, इहो सिर्फ़ु हिकिड़ो। ये वावल न आहे, कॉन्सोनेंट आहे, तॾहिं त मां चवां थो क्लस्टर साउंड व्यंजन साउंड आहिनि। हा, ओ जेको आहे न आवाज़, ओ इहो आहे वावल। आवाज़ पढ़ायमि न ॿुधायमि कल्ह, ये सां ओ मिलियो त यो थियो न। हाणे थियो ॾु खे यो न आहे पर ॾु खियो, माना खे ऐं ये गॾु आहे। इहे ॿ व्यंजन आहिनि, ॿ कॉन्सोनेंट गॾियल आहिनि, जंहिंखे असां क्लस्टर साउंड्स चवंदा आहियूं। ॿियो नमूनो हिन जो ॿियो आहे, हीउ थियो ये वारो नमूनो। ये पाण खां अॻु गॾु खणी आई, ये पाण खां अॻु जेको अथसि गॾु खणी आई, ऐं हे साकिन रहंदा। हाणे खे साकिन आहे, खे साकिन। ॿियो वरी रे जो आवाज़ु आहे। मिसाल, हिनखे जेकॾहिं पे खे ज़ेर ॾियूं त इहो थींदो पिरेम पिरेम पिरेम, पर पिरेम जो उचार न आहे, लफ़्ज़ आहे प्रेम, हा न, प्रेम लफ़्ज़ आहे न। त हीउ पे ऐं रे जो गॾियल आहे, माना रे गॾु खणी ईंदी आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं लफ़्ज़ आहे सिट, सिट सम्झो था, सिट पढ़ंदा आहिनि, पर अरबी लफ़्ज़ आहे सित्र, रे आहे न हुन में, इहो उन सां मैच थो करे। ख़ैरु इन ते घणो बस कोन था कयूं। हाणे हीउ सिट लफ़्ज़ आहे, पर हिनखे हेजे कीअं कबो, सिट सिटर सिट, माना टे रे सां गंढियल रहंदो, उहो हिन वांगुरु टे ऐं रे। यानी या तव्हां अंदाज़ो कयो त हिकिड़ो ये जो आवाज़ु इज़ अ कॉन्सोनेंट ऐं रे जो आवाज़ु ही अहिड़ा व्यंजन आहिनि जेके पाण खां अॻु जेको बि वाविल पंहिंजो हूंदो कॉन्सोनेंट जो व्यंजन जो आवाज़ु उनखे पाण सां गॾु खणी ईंदो साकिन जी सूरत में। माना हीउ साकिन थी वियो, ही पे साकिन थी वियो। हाणे हिनखे हेजी असां कीअं कंदासीं, हाणे ॾिसो जॾहिं सेलेबल ठाहियूं था त कीअं ठहनि, बाबा पे ऐं ये, पे पे ये अरे प्या गॾियल आहे न। हाणे जेकॾहिं हिन में कढंदासीं न त हे थियो हिकिड़ो पद, ओ जीअं भित में थींदो आहे भे ते भे हिकिड़ो पद आहे, ईअं ई हे प्या पिया न प्या, ऐं ॿियो रु, ॿ पद थिया, ॿ पद थिया। ॾुखियो ॾु, खियो गॾियल आहे न, खे इहे गॾियल आहे, ओ जो हिन में वाविल आहे। क्लियर आहे? हलो प्रेम में प्रे, छो पे ऐं रे गॾियल आहे न, इहे त थिया कॉन्सोनेंट। हिन जो वाविल कहिड़ो आहे, वाविल हे आहे, ए प्रे, ए जो आवाज़ु आहे न, हीउ सुर आवाज़ु आहे, त हे थियो प्रे मु। हाणे हीउ हिकिड़ो सेलेबल आहे, हिकिड़ो पद आहे, ईअं ई जीअं भित में ॿुधायोमांव त भे हिकिड़ो पद आहे, ईअं प्रे हिकिड़ो पद आहे।
सम्झो था न, गॾियल आवाज़नि जो तसवर ज़हन में रखिणो आहे त हीअ गॾियल आवाज़ हीअ नमूनो आहे, देसी नमूनो आहे, असांजो सिंधी ॿोली जो देसी नमूनो आहे। ईअं सिट बि ईअं आहे, सीन से न, रे खे ज़बर ईंदी, टे साकिन रहंदो, टे त हिनखे पढ़िबो ट, माना टे ऐं रे कॉन्सोनेंट थिया, व्यंजन थिया, ऐं अ जेका आहे ज़बर वारी, इहो हुनजो वाविल आहे। सम्झो हिकिड़ो नमूनो इहो थियो। असांजे पद में हिकिड़ो सुर हूंदो आहे लाज़िम, इहा ॻाल्हि मां पहिरीं उथंदी कई त लाज़मी तौर ते हिकिड़ो सुर हूंदो, उन में हिकिड़ो व्यंजन थी सघे थो, व्यंजन ॿ ॿ बि थी सघनि था। हाणे ॿ थींदा त उन मां हिकिड़ी शइ असांखे क्लियर थी वेंदी, टे अखर आहिनि त हिकिड़ो हुन में सुर आहे, ॿ व्यंजन आहिनि। हाणे ॿ जेके व्यंजन आहिनि उहे असांखे गॾु उचारणा आहिनि, गॾु उचारणा आहिनि। जे अलॻि अलॻि उचारींदो त तव्हांखे ॿोलीअ जी निस्बत सां उहो लफ़्ज़ उचार दुरुस्त न ॾींदो, तलफ़ुज़ मज़ो न ॾींदो न। तव्हां जेको ॻाल्हायो था, मिसाल सम्झायमि न, त लफ़्ज़ पीआर न आहे प्यार, माना पे ऐं ये ॿ कॉन्सोनेंट गॾियल आहिनि। इनखे छॾ फ़िलहालु, हेॾे अचु, इहो पोइ डिस्कस कंदासीं। ॾुखियो त ॾ खियो, खियो गॾिजी वियो, खे ऐं ये गॾियल। प्रेम त पे ऐं रे ॿ कॉन्सोनेंट, ॿ व्यंजन, ऐं हुनजो ए जो आवाज़ु अथसि गॾु हिन सां, इहो पद थी वियो हिकिड़ो, प्रे म से ट, टे ऐं रे गॾियल थी वियो। सम्झो हिकिड़ो नमूनो। सर प्रेम जेको तव्हां लिखियो आहे हेॾे अलॻि अलॻि न थींदो न, रे ऐं ये त गॾु थींदी न। हा, मां हे ॿ कॉन्सोनेंट कढिया आहिनि न, ही ॿ कॉन्सोनेंट आहिनि। ही वाविल अथसि न, ये प्रे ए जो आवाज़ु आहे न, आवाज़ कढी ॾिसो न। बाबा हिन में ये कॉन्सोनेंट, हिन में ये हीअ कॉन्सोनेंट आहे, हिन में ये कॉन्सोनेंट न आहे, हिन में न आहे। हीअ ए जो आवाज़ु ॾिनोमांसि न, हीअ पदनि में टोड़े ॾेखारियमि न बाबा। हीअ मां इन करे निशान त गॾियल ॿ कॉन्सोनेंट वञो व्यंजन, हीअ बि गॾियल, उहो इशारो, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो नमूनो थियो इहो जेको गॾियल व्यंजननि जो, पहिरियों साकिन ॿियो मुतहरिक। हा, हाणे जेको थींदो पहिरियों मुतहरिक, ठीकु आहे। मिसाल कहिड़ो, मिसाल छा लफ़्ज़ आहे, घिंटी, छा कीअं उचारींदा आहियो, घेनिटी या घिंटी? घिन माना, घिन माना हे ॾिसो, घे ऐं नून गॾियल थियो हिते, हिनखे टोड़ींदासीं न, घे ऐं नून गॾियल, ऐं ए जो आवाज़ु अथसि जेको असां हिते ॾींदासीं घे जे हेठों। हाणे हे थियो घिन, छा थियो, ऐं ॿियो टी। हाणे घिन ऐं नून छा आहे, वाविल वाविल नेज़ल वाविल न आहे, हीअ एज़ अ कॉन्सोनेंट आहे। घिन नून जो मखरज थो ठहे न, घिन, त हे ॿ कॉन्सोनेंट आहिनि, पहिरियों हिन में मुतहरिक आहे, ॿियो हिन में साकिन आहे। साॻियो ई मिसाल तव्हांजो, न होॾे न वञ, उहो
ॿियो बस थींदो। झिरकी हाणे पहिरीं जेका आहे न पहिरीं पहिरीं हीअ मुतहरिका, जे मुतहरिका ॿी साकिन आहे त छा थियो झिर ऐं की। सर जंहिंखे जेको साकिन हूंदो उन लफ़्ज़ खे मक़सदु आवाज़ न हूंदो मथां पेश न हूंदो उन घर न हूंदी। साकिन मां मुराद आहे जंहिंखे ज़ेर ज़बर पेश न हूंदो। साउंडलेस थी वियो। बिल्कुलु असां पढ़ियोसीं त जेको व्यंजन आहे उहो साउंडलेस आहे। सही हुनखे असां आवाज़ न ॾींदो साउंडलेस थी वियो हुते। हा ईअं ठीकु आहे न, इहो क्लियर थी वई ॻाल्हि आहे। हा हाणे था अचूं असां इन ते त तव्हां पढ़िया हूंदा, यादि तव्हांखे शायदि न हुजे त इज़ाफ़ी विसरग सरबान। विसरग ख़बर छा खे चइबो आहे? विसरग झे घे भे थे, इहे जेके तव्हां आमतौर ते ॻोड़ा आवाज़ सम्झंदा आहियो इनखे विसरग चइबो आहे। हीअ सभु धुकड़ा आहिनि, सभु धुकड़ा आहिनि। इहो पोइ ॻाल्हाईंदासीं हिन ते, सम्झो था ॻाल्हि या। भे बे जो विसरग थियो भे, बे जो विसरग भे, ते जो विसरग थे, पे जो विसरग फे, ऐं दाल जो द जो विसरग ध। ही ख़बर अथव विसरग जी? जीम जो विसरग झ जे, गाफ़ जो विसरग घ गे। ठीकु आहे न। हाणे इज़ाफ़ी विसरग प्राइमर में हूंदा आहिनि मह नह रह लह, इहे 5 आहिनि। आहिनि कंहिंखे ज़हन ते? हीअ आहे न मिसाल कोल्हो लिखियलु आहे, हीअ ॾिसो विढ़ लिखियलु आहे, सनी लिखियलु आहे, सुम लिखियलु आहे, माण्हू लिखियलु आहे। हाणे छा आहे मसइलो त इन में हिजे जा मसइला था अचनि। हीअ तव्हां ॾिठो हूंदो न सबक़ु। हाणे हिनखे हिजे कीअं कबो? अचां थो मां बोर्ड ते वरी। असांजे प्राइमर में लफ़्ज़ मिसाल पढ़ूं आहे, पढ़ूं ॿिनि जॻहियुनि ते इहो लफ़्ज़ ईअं लिखियलु आहे। हिकिड़ी जॻह ते रे खे पेशवा, ॿी जॻह ते वरी हे ते पेशवा। माना इहो तयन नथा करे सघनि या न थी सघियो आहे त इहो पेश रे ते ईंदो या हे ते ईंदो। सम्झो था न? या त चुक सर बि न, चुक सर बि। हाणे छो थी थिए चुक? चुक इन करे थी थिए त असां इनखे सम्झी न सघिया आहियूं त इहे जेके आवाज़ आहिनि इन्हनि जी हैसियत आहे छा। हीअ तव्हां पढ़िया आहिनि, यादि आहे तव्हांखे? गॾियल आवाज़नि बाबा हिन में लिखियो पियो आहे न हिते। तव्हां करे सोचियो सम्झो ई न आहे बुनियादनि खे। हाणे असुल में छा आहे त इहो जेका नई रिसर्च आहे न उहा इहा थी अचे। डॉक्टर मुरलीधर जेठले बि हिन ते ॻाल्हायो आहे त हीअ जेका हे आहे इहा जे वारी न आहे। हाणे जे आहे न, थोरो गौर कजो। हीअ जॾहिं तव्हां जे जो आवाज़ु उचारींदा आहियो झ हिकिड़े झटके सां उचारींदा आहियो नी, घ हिकिड़े झटके सां उचारींदा आहियो। हिनखे हिकिड़े झटके सां उचारे ॾेखारियो।
माना हे अलॻि थी अचे हुन में, अलॻि थी अचे। त इहा हे अलॻि आहे। हाणे हीअ जेके किताबनि में जेके शयूं ॾिनल आहिनि जीअं बि आहिनि, इन खे हाणे इहो सम्झणु खपे त हीअ गॾियल हीअ विसरग न आहे, भे वांगुरु जे वांगुरु घे वांगुरु विसरग न आहिनि। हिनखे हिन में विसरग करे ॾिना विया आहिनि पर विसरग न आहिनि। इहे ईअं सम्झो त हाणे हे लिखण जो नमूनो मां अलॻि रखियो आहे, तव्हां सम्झो था? हा, हीअ हे आहे ऐं हीअ हे उहा आहे जेका जीम सां या गाफ़ सां गॾु बि आहे। हीअ असुल में हे आहे कान, हीअ अधु अखर आहे जेको जीम सां मिली जे ठाहींदो, गाफ़ सां मिली घे ठाहींदो, ऐं हीअ अलॻि सां हे आहे जेका हिन में लिखी अथमि। हाणे तव्हां चओ हिननि खे हेजे कीअं कबो, छो त हे बि गॾियल आवाज़ुनि जो नमूनो आहे। हाणे मां लफ़्ज़ थो लिखां पियो, हाणे हीअं किताब में ॾिनल आहे। तव्हां कीअं हिजे कंदव, जो किताब में ॾिनल हुजे ऐं तव्हां ॿारनि खे हिजे करायो त कीअं कंदव? काफ़ लाम कुछ हाँ? कुछ कुल काफ़ लाम कुछ कुल हेवा हो। ऐं जेको किताब में हीअं त ॾिनल कोन्हे को, किताब में गॾियल आहे काफ़ पेश को लाम हेवा लो। ऐं लो त उचार में सही नथो अचे, पदन में वराईंदासीं न। इन करे पद, इहा ई त ॻाल्हि आहे, पद खे सम्झिबो न। जॾहिं पद खे सम्झिबो त तव्हां दुरुस्त नमूने सां हुनजो उचार बि करे सघंदो। हाणे हीअ असल में हीअं न आहे, हिनखे हाणे असां इल्मी हवाले सां हीअ रद्द थियल आहे, हिनखे रद्द करणु घुरिजे। कीअं? हाणे थियो काफ़ लाम पेश कुल, हाणे हीअ असां हिनखे छॾे ॾिनोसीं। हाणे ही रस्तो था वठूं, काफ़ लाम पेश कुल हेवा हो, कुल हो, कुल साकिन त ही आहे न, साकिन आहे न, हे गॾियल आवाज़ आहे। कुल उन ते ज़ोर न ॾिबो, कुल हो चई वियुसि न पछाड़ी में। हलो मल, हीअ लिखियलु आहे हीअं म ल, किताब में हीअं लिखियलु आहे। हाणे ही जे कीअं कबो, मीम ज़बर म लाम हे ल, इहो न थींदो सर, इन जॻह ईअं थी सघे थो मीम लाम मल मीम लाम ज़बर मल, पोइ हे हीअ लिखिबी या हीअ लिखिबी? हीअ हे विसरग वारी आहे, अधु आहे, हे न आहे, इहा हे हीअ। जे हुनखे तव्हां अलॻि उचारियो था, हाणे तव्हां उचारे सघो था, छो जो हुनखे असां तव्हां सेलेबल कढणु सम्झी वियो। मीम लाम ज़बर मल, हे ज़बर ह, मल ह, हा न। हाणे हीअ ॾिसो, हिते लाम ते ज़बर आहे किताब में, असां चऊं था लाम ते ज़बर न ईंदी, या हे ते ज़बर ईंदी, इन में हे मुतारिक थींदो। ठीकु आहे, मुख़्तसर नमूनो सम्झ था ॻाल्हि आहे? सम्झी वियो? हीअ सभु सम्झी वियो। मिसाल तो माण्हू आहे, किताब में हीअं ॾिनल आहे, मां चाहींदुसि त तव्हां मगो हिजे करे ॾेखारे, लिखी बि ॾेखारे। हीअं किताब में लिखियलु आहे, तव्हां दुरुस्त सूरत में कीअं लिखंदव? अचो तव्हांजी सम्झ कीअं बीठी आहे? मथे पंहिंजो ठाहे तूं। मीम असां अलम लाम लासीं, इहो थियो मां, ठीकु आहे। पोइ असां
सही कामाडे कामाडे हाँ बराबर है। कामाडे कामाडे हा सही आहे पोइ बराबरि सही आहे हिते असां बराबर कयूं। हाणे अलाए छा थो करे मां थो न वो हा हाणे कामाडे कामा काम आहे थोरो दम थोरो हल ठीकु आहे ठीक है। हाँ सर हे खे बि आवाज़ आहे मथां अच्छा हे अखर आहे हिकिड़ो हिते सर पर हे वरी वाह त असांजो थी वियो उहो बि सर असांजो सुर आहे बाबा ही हे आहे या हीअ हे न आहे सर इहा हे त कीअं थी चए सर हिनखे बि आवाज़ आहे हे बि आवाज़ ॿ आवाज़ न ठहंदा न सर हिन में त पोइ इहा हे न थी न उहो थी न सर हिते ईअं थींदो जो मुंहिंजे थो न हा सर मां ॿुधायां थो हिन जो हीअ थींदो हीअं पोइ वरी सर हे जेकी हीअ आहे इहा हे थींदी हीअं पोइ वरी हिनखे सर हीअं लॻंदो सही नथो करे अचु सर हे हिते हीअ थींदी हीअ न थींदी पासो कर हेॾो लिख हिते लिख बुनियादी तौर ते पूरो पूरो लफ़्ज़ लिख ही साईं जेको लिखियो आहे उहो ही लिखियो आहे हाणे बुनियादी तौर ते असीं हिनखे टोड़े नथा सघूं हाणे हिनखे टोड़ींदासीं त जेको णे जो आवाज़ु आहे उहो मीम सां गॾियल आहे असीं उचारींदा आहियूं माण्हू माण्हू इहा जेका हाणे हे ते पेश हुजणु खपे हाणे जीअं ही असुल में अहिड़ी तरह हुजणु ई खपे माण्हू हुजे हिनखे टोड़ त सोलो आहे पेश किथे अचंदो हे ते सही आहे टोड़ियो ही सही आहे सही आहे आवाज़ में हीअं थी वेंदो हुन में टुटे नथो छो जो गजल आवाज़ आहे सॼी लफ़्ज़ आहे माण्हू ठीकु आहे जे करे ॿुधाइणो आहे हा तव्हां इहो पेश छा ते ईंदो इहो णे ते ईंदो पेश मीमलिफ मां णे हेवा पेश हणूं माण्हू मां थो चवां इन्हनि सभिनी लफ़्ज़नि में जेका हे आहे न उहा अलॻि उचारबी अलॻि सुर सां उचारबो हाणे हे खे जॾहिं अलॻि उचारियूं पेश हिते ईंदो न हू थियो नी बाक़ी अॻियां थींदो इहो गॾियल मीम अलिफ णे माण मीम अलिफ णे माण माणे न चइबो माण उते बीह रहिबो आहे तॾहिं साकिन थींदो आहे सुनण जो मां हेवा पेशाहू माण्हू हेॾा टे आवाज़ थी विया होॾां ॿ थिया हे पद ईअं टुटो पद ईअं टुटंदो जॾहिं पद टोड़ींदो पोइ तव्हां आवाज़नि खे तव्हांखे सम्झणु सवलो आहे मिसाल मीम जो आवाज़ु मीम कॉन्सोनेंट णे बि कॉन्सोनेंट ठीकु आहे न ऐं आ जो आवाज़ु आहे न ही आ जो आवाज़ु आहे न जेकी आवाज़ु वापसि पढ़ियासीं आ जो आवाज़ु त हे थियो इहो माण थियो माण्हू गजल आवाज़ हिकिड़ो ऐं हू जेको आहे सो अलॻि थींदो त हिन में जेके बि आहिनि कुल्हो उन में बि हे अलॻि बीहंदी ठीकु आहे मल उन में बि हे अलॻि बीहंदी पोड़ो पे वा रे पोड़ हे वा हो माना हे खे अलॻि कयो ॾाढ़ूं ॾाल ॾाल बल्कि ॾे अलिफ रे ॾे अलिफ रे ॾाढ़ हे वा नून पेश हूं ॾाढ़ूं ठीकु आहे जॾहिं पदनि में टोड़बो थी थींदो ॾाढ़ ऐं हूं इहे ॿ पद थिया
ख़ैर हाणे तव्हां कुझु सम्झी विया हूंदो, पर जेसि ताईं हिननि ते तव्हां प्रैक्टिस न कंदव त इहे शयूं आसानी सां हासिलु न थींदियूं। आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी कंदो हलां त ॿिया वरी हाणे हीअ साकिन तव्हां सम्झो न, साकिन रखिणो आहे हिकिड़े खे। हिन में माण्हूअ में णे खे साकिन रखिबो तॾहिं दुरुस्त उचार निकिरंदो, कुल्हो में लाम खे साकिन रखिबो तॾहिं दुरुस्त उचार निकिरंदो। साकिन पे सम्झोसीं। ॿिया वरी सिंधी ॿोलीअ में पछाड़ी में बि साकिन थींदा आहिनि, पछाड़ी में साकिन थींदा आहिनि, पछाड़ी में साकिन थींदा आहिनि। मिसाल लिखंदुम, लिखंदम, कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु कहिड़ो आहे? लिखंदुम लिखंदम में फ़र्क़ु कहिड़ो आहे? इहे तव्हांखे मां ॿुधाया न जेके क्लस्टर्ड साउंड, गॾियल साउंड जेके ॿुधायमि, उन में हिकिड़ो हीउ नमूनो तमामु ज़रूरी आहे त आख़िरी हाणे सिंधीअ में हिकिड़ी ॻाल्हि इहा क्लियर आहे त सिंधीअ में आख़िरी जेको व्यंजन हूंदो आहे उहो मुतारिक हूंदो आहे, ज़ेर ज़बर पेश हूंदो। छो? ज़ेर ज़बर पेश मोनस मुज़कर ठाहींदो, जमा वाहिद ठाहींदो आहे। उठ, उठ, उठ बि चइबो आहे ॾाचीअ खे, ज़ेर आई त मोनस थी वियो। इहे ज़ेर ज़बर पेश। स्कूल, स्कूल वञा थो, माना इहा ज़ेर ॾांहुं कमु कयो, हरफ जर जो कमु कीअं। इन जे करे इहा ज़ेर ज़बर पेश आख़िरी तमामु अहम हूंदी आहे ॿोलीअ में। पर के अहिड़ा लफ़्ज़ बि थींदा आहिनि, के अहिड़ा आवाज़ बि थींदा आहिनि जेके साकिन थींदा आहिनि। हीअ मां इन करे हीअ तव्हां ख़ासि करे ॿुधायां थो त कहिड़ा थींदा। हिकिड़ो मीम, ॿियो सीन, टियों नून। हर जाइ ते न थींदा, पर किन हंधनि ते थींदा आहिनि। मिसाल मां तव्हांखे पुछियुमि त हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? लिखंदुमि ऐं लिखंदमि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? हा, जमा वाहिद जो फ़र्क़ु आहे या मोनस मुज़कर जो फ़र्क़ु आहे? पक न? औरत चवंदी लिखंदमि मोनस, मर्द चवंदो लिखंदुमि मुज़कर। त इहो जेको पेश ऐं ज़बर जेका आख़िर जे बजाए अॻिए ते आई आहे, इन जे करे हीउ साकिन थो थिए, मीम साकिन थो थिए।